आगाह कंदा हलूं। ठटे में पीपल्स पार्टी पारां मस्जिद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वाक़े ख़िलाफ़ रैली कढी वई आहे। पीपल्स पार्टी जे कारकुननि पारां रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त मस्जिद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में नारेबाज़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। आगाह करे रहिया आहियूं। ठटे में पीपल्स पार्टी पारां मस्जिद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारे वाक़े ख़िलाफ़ रैली कढी वई आहे। पीपल्स पार्टी कारकुननि पारां रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त मस्जिद नबवी में नारेबाज़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। आगाह कयूं पिया। ठटे में पीपल्स पार्टी पारां मस्जिद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वाक़े ख़िलाफ़ रैली कढी वई आहे। पीपल्स पार्टी जे कारकुननि पारां रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हंयो वियो आहे।